खबर है मीरपुर मातलम में ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कयूं पिया त मीरपुर मातलम में अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख अदालत पहुतो आहे। अदालती कार्रवाई के सिलसिले में हलीम आदिल शेख मीरपुर मातलम में अदालत पहुतो आहे। इन वाले से जावेद लाशारी लाइन ते मौजूद है। जावेद कड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। हाँ जी बिल्कुल आसिफ तो मीरपुर मातलो में अपोजिशन लीडर पीटीआई अगवान हलीम आदिल शेख ते दाखिल हंगामी ऐं ड्यूटी अटकाव वारे केस जी ॿुधणी लाइ मातलो जी अदालत में पहुतो आहे। संदसि वकील अजमल सोलंकी पंहिंजा दलील मुकमिल करे वरिता आहिनि, जॾहिं त अदालत तरफ़ां फ़ैसिलो बि महफ़ूज़ कयो वियो आहे। उन सिलसिले में हलीम आदिल शेख जे वकील ॿुधायो त अदालत दलील ॿुधण खां पोइ पंहिंजो फ़ैसिलो महफ़ूज़ कयो आहे, जॾहिं त अॼु फ़ैसिलो ॿुधाइण जा इम्कान आहिनि। जी अॼु फ़ैसिलो ॿुधाइण जा इम्कान आहिनि। जावेद लाशारी इन वाले से तमाम तर सूरत हाल खां आगाह कयो आहे। मीरपुर मातलम में अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख अदालत पहुतो आहे।